असां सां बिके एकताऊं मल्हायो, अचो साथ इस्लाम असां को सजायो। असां सां बिके एकताऊं मल्हायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो। सकाफ़त ज़ाल ऐं मर्दन में एको, मगर दीन ले ख़ास फर्दन में एको। सकाफ़त ज़ाल ऐं मर्दन में एको, मगर दीन ले ख़ास फर्दन में एको। इहो फ़र्क़ आहे इन्हीअ खे हटायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो। अचो साथ इस्लाम असां को सजायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो। जे मज़हब जो सॾु थिए त टोलनि में माण्हू, जे सच था ॿुधाइनि त ॻोल्हनि में माण्हू। जे मज़हब जो सॾु थिए त टोलनि में माण्हू, जे सच था ॿुधाइनि त ॻोल्हनि में माण्हू। मुजाहिद खे दहशत कंदड़ था मञायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो। सकाफ़त में गैरत जो आहे तहफ़्फ़ुज़, त गैरत जो मज़हब तो चाहे तहफ़्फ़ुज़। सकाफ़त में गैरत जो आहे तहफ़्फ़ुज़, त गैरत जो मज़हब तो चाहे तहफ़्फ़ुज़। सकाफ़त सिवा दीन जे रंग अजायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो। जे टोपी त टोपी मथे ते ढकण लई, कुहाड़ी कुहाड़ी जिहादी थियण लई। जे टोपी त टोपी मथे ते ढकण लई, कुहाड़ी कुहाड़ी जिहादी थियण लई। त अजरक में साबित लजुन खे रहायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो। अचो साथ इस्लाम असां को सजायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो। सिंधी टोपी अजरक कुहाड़ी बिवहवा, मुसलमान जे मुंह ते दाढ़ी बिवहवा। सिंधी टोपी अजरक कुहाड़ी बिवहवा, मुसलमान जे मुंह ते दाढ़ी बिवहवा। शरीयत सां सहकार पंहिंजो वधायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो। अचो साथ इस्लाम असां को सजायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो, असां सां बिके एकताऊं मल्हायो।
अचो मुशरिकीअ खे मिटाइण लाइ गॾु थियो मुहम्मद जी अज़मत मञाइण लाइ गॾु थियो अचो मुशरिकीअ खे मिटाइण लाइ गॾु थियो मुहम्मद जी अज़मत मञाइण लाइ गॾु थियो मुहम्मद जो गुस्ताख़ तोड़ऊं तड़ायो असां सां बि के एकताऊं मल्हायो असां सां बि के एकताऊं मल्हायो दिफ़ाए सहाबा में सौ बहाना उते ज़िदा अहिड़ी जंहिंजी न माना दिफ़ाए सहाबा में सौ बहाना उते ज़िदा अहिड़ी जंहिंजी न माना सहाबा जा साबित तराना के गायो असां सां बि के एकताऊं मल्हायो असां सां बि के एकताऊं मल्हायो अचो साथ इस्लाम असां को सजायो असां सां बि के एकताऊं मल्हायो असां सां बि के एकताऊं मल्हायो मथे बांग ॿुधिजे थी अल्लाह अकबर निमाज़ुल में दर असल एके जो मज़हर मथे बांग ॿुधिजे थी अल्लाह अकबर निमाज़ुल में दर असल एके जो मज़हर इहो सॾु ॿुधो था त छो था नटायो असां सां बि के एकताऊं मल्हायो असां सां बि के एकताऊं मल्हायो अचो साथ इस्लाम असां को सजायो असां सां बि के एकताऊं मल्हायो उहो जेको क़ुर्आन आहे ॿुधायो इहो दीन आजो हदीसुनि में आयो उहो जेको क़ुर्आन आहे ॿुधायो इहो दीन आजो हदीसुनि में आयो इहो सभु मञो ऐं कमाई कमायो असां सां बि के एकताऊं मल्हायो असां सां बि के एकताऊं मल्हायो अचो साथ इस्लाम असां को सजायो असां सां बि के एकताऊं मल्हायो असां सां बि के एकताऊं मल्हायो रफ़ीक़ा शरीयत अंदर नेक नामी शरीयत खां ॿाहिर ग़ुलामी ग़ुलामी रफ़ीक़ा शरीयत अंदर नेक नामी शरीयत खां ॿाहिर ग़ुलामी ग़ुलामी ग़ुलामीअ जो फितनो वधियो आ घटायो असां सां बि के एकताऊं मल्हायो असां सां बि के एकताऊं मल्हायो अचो साथ इस्लाम असां को सजायो असां सां बि के एकताऊं मल्हायो असां सां बि के एकताऊं मल्हायो असां सां बि के एकताऊं मल्हायो।